कंडियारो का खबर शामिल कयूं पिया। अब्दुल जब्बार सेठार जे रिपोर्ट मुताबिक मोटरवे पुलिस कंडियारो जे तरफां ड्राइवरन ऐं मुसाफ़िरन में इफ्तारी पैकेट तक़सीम। एडिशनल आईजी मोटरवे पुलिस इनिस्कार खान ड्राइवरन ऐं मुसाफ़िरन में इफ्तारी पैकेज तक़सीम किया विया आहिनि। एडिशनल आईजी इनिस्कार खान जे हुकुम ते ज़ेर निगरानी सेक्टर कमांडर कासिम इफ्तिखार, डीएसपी मोटरवे पुलिस कंडियारो रियाज़ अहमद खान, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो सां गॾिजी रोड ते ड्राइवरन ऐं मुसाफ़िरन में इफ्तारी पैकेज तक़सीम कया। मोटरवे पुलिस जी गाॾियुनि में मुसाफ़िरन जे सहूलियत लाइ पाणी ऐं खजूर जो बंदोबस्त भी कयो वियो आहे। उन खां अलावा गाइडेंस सेंटर कंडियारो ते मुसाफ़िरन खे इफ्तारी कराई वई।